बेजल केर हुयो। जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं पंहिंजे चैनल सिंधी लाइव में वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। बेजल सिर जी सदा हणंदड़ मशहूरु मंगतो जंहिं कच्छ काठियावाड़ जे राजा राय ॾियाच जी सखा जी परख लाइ ख़ैरात में संदसि सिर जो दान घुरियो ऐं राय ॾियाच बि सवालीअ खे ख़ाली न छॾियो। हथ सां कंधु कपे मंगते खे ॾेई सुरखरू थियो। संदसि नालो अॼु ॾींहं ताईं सिंध जे सखियुनि 10 ॾातारनि में ॻणियो वञे थो। शाह लतीफ़ सुर सोरठ में हिन किरदार खे आंदो आहे। रवायतुनि मूजिबि इहो लोक किसो हिन रीत आहे। साल 1003 ईस्वीअ धारे जूनागढ़ ते समूह हाकिम राय ॾियाच हुकूमत कंदो हो। खेसि हिकु भेण हुई जेका औलाद लाइ सिकायल हुई। हिकु भेरे कंहिं फ़क़ीर दुआ कयसि त पुटु मिलंदी, पर उहो ई राय ॾियाच जी सिसी धड़ खां धार कंदो। उहो ॿुधी राजकुमारीअ खां रड़ निकिरी वई, पर लिखियो कीअं टरियो। आख़िर राजकुमारीअ खे पुटु ॼाओ। खेसि फ़क़ीर वारी ॻाल्हि यादि हुई, सो ॿारड़े खे संदूक में बंदि करे दरिया में लोड़े छॾियाईं। उहा संदूक लुढ़ंदे अची राजा अनिराय जे मुल्क में निकिती। हिकु चारण ऐं संदसि ज़ाल दरिया मां पाणी भरण आया, जिन खे उहा पेती हथ अची वई। पेतीअ मां उन ॿार खे कढी घर खणी आया ऐं मथसि बेजल नालो रखियो। पुट करे पालियाऊं। बेजल जॾहिं जवान थियो त खेसि गॾ ऐं घोड़ा चारण लाइ झंग में छॾियो वियो। रवायत मूजिबि उन ई झंग में कंहिं शिकारीअ हरण जो शिकार करे उन जा आंड्रा हिकु किरड़ जे वण ते उछलाए छॾिया हुआ। जॾहिं ॾखिण जो वाव घुलंदो हो त उन्हनि आंड्रनि मां अहिड़ो त सुरीलो ऐं मन मोहींदड़ आवाज़ ईंदो हो जो झंग जा समूरा पखी पखण ऐं जीत जानवर अची उन आवाज़ ते मिड़ंदा हुआ। हिकु दफ़े बेजल जे कननि ते पिणु साॻियो आवाज़ पहुतो, जंहिं उन ई आवाज़ जो राज़ आंड्रनि में ॻोल्हे लधो ऐं उहे आंड्रा पंहिंजे चंग ते चाढ़े वॼाईंदो हो। हाणे चंग जे आवाज़ ते पिणु सभई पखी जीत ऐं जानवर मोहित थी अची गॾु थींदा हुआ। ईअं ई बेजल जे उन ई चंग जी हाक हंधे मागे थी वई। जॾहिं बेजल ॼाओ हो तॾहिं राजा अनिराय खे पिणु हिकु धीअ ॼाई हुई। खेसि अॻे ई घणियूं धीअरूं हुयूं, तंहिं करे हिन उन ॿारड़ीअ खे संदूक में बंदि करे दरिया में लोड़े छॾियो। इत्तफ़ाक़ सां उहा संदूक लुढ़ंदे अची राय ॾियाच जे मुल्क में निकिती, जेका रत्ने कुंभार खे हथ आई। रत्नो कुंभार पिणु औलाद लाइ सिकायल हो, तंहिं उन नीगिरीअ खे धीअ करे पालियो ऐं मथसि सोरठ नालो रखियईं। जॾहिं सोरठ सामाणी त संदसि सूंहं जी हाक पिणु हंधे मागे पहुची वई। आख़िर इहा ख़बर जॾहिं राजा अनिराय खे पई त हिन सोरठ जो संग रत्ने कुंभार खां घुरियो, जंहिं रज़ा ख़ुशीअ सां हाउकार कई। रत्नो कुंभार जॾहिं मुक़ररु ॾींहं ते ॼञ संभराए शहर मां निकितो त राय ॾियाच खे ख़बर पई त संदसि मुल्क जी हिकु अप्सरा पाड़ेसरी मुल्क जे बादशाह सां परिणजण पई वञे। उन ते हू सोरठ खे खणाए पंहिंजे महल में आयो ऐं शादी करे वेही रहियो। उहा ख़बर जॾहिं राजा अनिराय ताईं पहुती त हू वॾो लश्कर संभराए जूनागढ़ ते काहे आयो। 12 महीना जूनागढ़ खे घेरो कयईं, पर जॾहिं कुझु न वरियुसि त पंहिंजे माॻ ॾांहुं मोटी वियो। पंहिंजे मुल्क पहुची राजा अनिराय पड़ो घुमायो त जेको राजा राय ॾियाच जी सिसी वढे ॾींदो तंहिंखे रतन टकनि जो थाल ऐं ॿियो बि जेको घुरंदो सो ॾिनो वेंदो। उहा ख़बर जॾहिं बेजल जी ज़ाल ॿुधी तंहिं रतन टकनि जो थाल वठी रखियो ऐं चयाईं त मुंहिंजो मुड़ुसु राजा जी इहा मनशा पूरी कंदो। बेजल घर मोटियो त रतन टकनि जो थाल ॾिसी ॾाढो कावड़ियो, पर हाणे छा पए थी सघियो। ज़ाल वचन ॾेई चुकी हुई। बेजल ॿी का वाह न ॾिठी, सुरंदो सिंगारे जूनागढ़ रवानो थियो। राजा राय ॾियाच पंहिंजी सखावत सूरियाईअ करे घणो मशहूरु हो। संदसि दर तां को बि सवाली चारण ऐं मंगतो ख़ाली न मोटियो। बेजल जूनागढ़ पहुची वियो। राय ॾियाच जी महल ॿाहिरां तंद तवारण लॻो।
संदसि सुरंदे जो सोज़ हर हंधि पखिड़िजी वियो। उहो आवाज़ु जॾहिं राय ॾियाच जे कननि ताईं पहुतो त हिन महल जी दरी खोले चयो, मंगता घुर जेको घुरणो अथई। बेजल वराणियो, राजा मूंखे तोसां ॻुझ ॻरहणो आहे। राजा जे हुकुम ते बेजल खे चोडोल में चाढ़े महल में आंदो वियो। उते बेजल वरी बि अहिड़ो जंग चोरियो जो राय ॾियाच मंगते ते मोतियुनि जो मींहुं वसाए छॾियो। पर बेजल जी राजा राय ॾियाच जे ॾिनल ॾाण ते अखी न ॿुधी। हू अञा बि मस्तु थी सुरंदो वॼाइण लॻो। राजा राय ॾियाच न थे चाहियो त बेजल संदसि दर तां ख़ाली वञे ऐं सिंध जे राजाउनि जी सखावत ऐं सुरियाईअ ते को टको अचे। तंहिं करे बेजल खे वरी चयाईं, घुर जेको घुरणो अथई। उन ते बेजल चयो, मूं वटि माल मता जी कमी न आहे, फ़क़ति तुंहिंजे सिर जो घोरू आहियां। सिर ॾियो त मंगते खे मान मिले। सिंध जे सूर्य सखीअ बिना देर कटारीअ सां कंधु कपे खणी बेजल अॻियां धरियो। बेजल राय ॾियाच जो सिर खणी अनीराय ॾांहुं हलियो। जॾहिं राजा जी दरबार में पहुतो त अनीराय चयुसि, हेॾे वॾे सखी सरदार ॾातार ऐं सूर्य जो सिर कटे आयो आहीं, सो असांजो कहिड़ो सॼण थींदे। उन करे ॾेह निकाली अथई, जेॾांहुं जो आहीं ओॾांहुं हलियो वञ। बेजल चरियनि वांगुरु डोड़ंदो जूनागढ़ पहुतो, जिते ॾिठाई त बाहि जा आड़ा पिया ॿरनि ऐं सोरठ डाघ चढ़ी रही हुई। पाण बि धुकींदो उन ई आड़ा में काहे पियो ऐं सड़ी भस्म थी वियो। सिंध में ही किसो समन जे सुरियाईअ जो मक़बूल मिसाल बणिजी वियो। समा हुक्मरान अहिड़नि कमनि खे पसंदि कंदा हुआ जिन में समाज जी सुरियाईअ जा गुण कार फरमा हुजनि। हीउ वाक़ियो बहादुरीअ, सचाईअ ऐं दान ॾियण जो तारीख़ी मिसाल हो। उन ई करे उन ते अॼु बि सिंधी क़ौम फ़ख़ुरु करे थी ऐं सिंधी क़ौम जी दिलियुनि में राय ॾियाच सां मुहबत ऐं प्रेम क़ाइमु आहे। जी दोस्तो, त हीअ हुई हिकु स्टोरी बेजल जी। उम्मीद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जी लतीफ़। जय झूलेलाल।